बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शहर जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़ लैला सीरीज़ में असांजो किसो पियो हले बसरे जे सोनारे हसन जो 10 पार्ट असां तव्हांजी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जो पार्ट नंबर 11। दोस्तों 10 पार्ट में असां तव्हांखे ॿुधायोसीं त हसन जादूगरनि जे पुटनि खां हिकिड़ो जादूअ जो डंडो ऐं जादूअ जी टोपी हथु कई। उन टोपीअ जो कमाल इहो हो जो जेको पाए पियो त उहो ॿियनि खे ॾिसे पियो पर उनखे न पिया ॾिसनि। हसन अची महल में पहुतो जिथे हिन जी घरवारी ॿधल हुई, उते अची पहुतो। नंढड़ा ॿार हिन वारा उहे उते वेठा हुआ। हिन उन्हनि जे अॻियां टोपी लाथी त छोकिरनि ॾिठो त छोकिरनि बाबा बाबा करे ऐं हिनखे सॾु कया। छोकिरनि जो बाबा बाबा करे हिनखे सॾु कया, रोअण लॻा त हिन जी माउ जेका हुई उहा परेशान थी वई त ॿार हिन महिल पीउ खे कीअं पिया था यादि कनि। ॿार हिन महिल पीउ खे कीअं पिया था यादि कनि, पीउ हिननि जो किथां आयो। हिन हीअं कंध वराए ॾिठो, ईअं हसन ते हिन जी नज़र पइजी वई। हसन खे चई त तूं हिते कीअं पियो अथई, आसमान खां लथो आहीं या ज़मीन मां निकितो आहीं, हिते हेॾे पहरे में हेॾे में तूं हिते कीअं पियो अथो। हसन चएसि त हाणे तूं ग़म न कर, जेको थियणो हो सो थी वियो ऐं मां हाणे आयो हां तुंहिंजे लाइ, तूं परेशान न थी। हिन चएसि त न, तूं मुंहिंजी भेण खे नथो सुञाणे, मुंहिंजी सलाह मञ त मोटी वञ। तूं मुंहिंजी भेण खे नथो सुञाणी, मुंहिंजी भेण वॾी ज़ालिम। उनखे न ख़बर पई मूंखे बि मारे छॾींदी, तोखे बि मारे छॾींदी। मुंहिंजी सलाह मञ, हितां वञ हली, वॾी उहा ज़ालिम। हिन चएसि त न, मां पंहिंजी जान ते खेॾी हिते अची पहुतो आहियां, तुंहिंजे लाइ त मां हेॾा कशाला कया आहिनि। हाणे जे मरी वियुसि त बि का ॻाल्हि कान्हे, पर आयो हां त तोखे हिन मुसीबत मां थी छॾाए, पंहिंजा बचा वठी मां पंहिंजे मुल्क वञा। तुंहिंजी भेण खे मोकल आहे, जेको वणे सो करे। हाणे ईअं सम्झो मां बि बंदोबस्तु करे आयो हुअसि। हुन चएसि त तूं चईं थो, पर हुन वटि वॾो ताक़तवर लश्कर आहे जंहिंसां कंहिंखे मुक़ाबले जी ताक़त न आहे। हल भला तुंहिंजे चवण मूजिबि हितां त तूं मूंखे कढी, पर तोखे ख़बर आहे त हे 7 ॿेट आहिनि, केॾा ॿेट ॾुखिया आहिनि। हिन ॿेटनि मां असां कीअं निकिरंदासीं, कीअं पंहिंजे तुंहिंजे मुल्क में हली पहुचंदासीं। तूं पाण इहे ॿेट ॾिसी आयो आहे, केॾा इहे ॿेट ॾुखिया आहिनि। तंहिंजे करे मुंहिंजी सलाह मञ, बसि मूंखे पंहिंजी हाल ते छॾे ॾे, मूंखे पंहिंजी हाल ते छॾे ॾे ऐं बसि तूं वञ हली। हसन चएसि त न, ईअं न थींदो, जेसि ताईं मां तोखे हितां न कढंदुसि मां हितां न निकिरंदुसि। हिन चएसि भला तूं हिते पहुते कीअं, हिते तूं कीअं कहिड़े ज़ोर सां अची पहुतो आहे। मां त सम्झां थी जेकॾहिं तोखे जिन जादूगर हुजनि हथ में न, त बि तूं हितां निकिरी कोन सघंदे। हिन चएसि त मां हीअ जेका टोपी आहे ॾेखारियसि, टोपी ऐं हीउ डंडो, चई मां हिन जे ज़ोर ते तोखे छॾाईंदुसि। पुछईंसि हे तो किथां आंदा। हिन ॿिन्ही छोकिरनि जो किसो ॿुधायुसि, ॿिन्ही भाइरनि वारो किसो ॿुधायुसि। हीअ अञा पाण में ॻाल्हाइनि ई पिया त राणी अची पहुती, हिन जी भेण। उहा मतिलबु अचे पई, उन हिननि जा गुफ़्तो ॿुधो। हिननि जो गुफ़्तो जो ॿुधई, राणी जो हिन खे ॾिठो, हिन जो राणी खे ॾिठो त हिन टोपी पाती, हसन टोपी पाती। हसन टोपी पाती माना गुम थी वियो, उते ई हुयो पर कंहिंखे ॾिसण में न अचे। हीअ आई, हिन अची भेण खे चएसि तूं कंहिंसां पई ॻाल्हाईं। हिन चएसि त मुंहिंजा इहे ॿार आहिनि, ॿारनि खां सवाइ ॿियो केरु आहे। हिते मूंखे तूं क़ैद करे वई आहे,
केरु आहे जंहिंसां मां वेही ॻाल्हाईंदुसि, पंहिंजा ॿारड़ा आहिनि उन्हनि सां वेही ॻाल्हायां। हिन वरी भेण खे मारणु शुरू कयो। हसन ॾिसे पियो हिन एॾो उन पंहिंजी भेण खे मारियो जो उहा बेहोश थी वियो। नौकरनि खे सॾु कयईं, नौकर आया, उन्हनि खे चयईं त हिन खे हितां कढो, ॿी जाइ ते रखोसि। नौकरनि अची हिन खे खोलियो, हिन खे गेले वरी खणी आया। हसन हिन सां गॾु वञे पियो, टोपी पातल हुअसि त उनजे करे केरु ॾिसे कोन पियो। हीअ बेहोश लॻी पई हुजे, हिन खे हुते वञी हेठि उछलाइनि ज़मीन ते उछलाए बीठा हुजनि, हिन खे ॾिसनि पिया। हे जेॾी महिल होश में आई त कनीज़ूं वयूं हली। कनीज़ूं वयूं माना हिन खे अकेलो छॾे वयूं हली। हसन वरी टोपी लाथी, हिन चयसि, ज़ाल चयसि त हे ॾिसी थो मुंहिंजी हालति, मां सम्झां थी त मां सां हीअ हालति इन जे करे थी आहे जो मां तुंहिंजी नाफ़रमानी कई, मां तोसां ईअं सम्झो बेवफ़ाई कई, तुंहिंजे बिना इजाज़त जे मां हिते आयुसि, पंहिंजा सम्झी मां हिते आयुसि। हे मूंखे इन जे करे सज़ा मिली आहे, मां सम्झां थी त इहा मुंहिंजी पंहिंजी ख़ता आहे, सो तूं मूंखे माफ़ु कर, हे जेका सज़ा मिली आहे सा सभु तुंहिंजे करे मूंखे मिली आहे, जो मां तोखे बिना ॿुधाइण जे मां हेॾे हली आयुसि। मां सम्झो त मुंहिंजा पंहिंजा माइट आहिनि, मां उन जे करे आयुसि, पर हीअ सज़ा मूंखे उन जी मिली। हसन चयसि त न तुंहिंजो ॾोह न आहे, ॾोह मुंहिंजो आहे, ॾोह मुंहिंजो आहे जो मां अम्मा वीचारी कमज़ोर हिकिड़ी, मां उन जे आसिरे ते तोखे छॾे आयुसि। मूंखे कहिड़ी ख़बर त मां तोखे संभाले कान सघंदी, पर हाणे जेको थियणो हो सो थी वियो। अलाह साईं मूंखे ताक़त ॾिनी आहे त मां तोखे छॾायां। भला ॾे ख़बर तोखे जे छॾायां त वरी तूं पहिरियों चवंदीअ त मां पंहिंजे पीउ ॾे वञा, या हलंदीअ मूंसां गॾु। हिन चयसि त तूं चईं थो पर तूं मूंखे छॾाए कोन सघंदे, तंहिंजे करे मां वरी बि तोखे चवां थी त पंहिंजे मुल्क मोटी वञ, छो जो रस्ते में तमामु वॾा ख़तरा आहिनि, ऐं चवणु न कंदे न त ॾाढी तकलीफ़ ईंदई। ईअं चई हे रोअणु लॻी। हीअ जो रोए पई त हिन जा ॿार बि रोअनि पिया। ॿार जो रोअनि पिया त ॿारनि जे कननि ते आवाज़ु पहुतो। उहे अंदरि आई, ॾिसनि त शहज़ादी पई थी रोए, हिन जा ॿार पिया था रोअनि। इन्हनि खे ईंदो ॾिसी हसन वरी खणी टोपी पाती, हुननि जी नज़रुनि खां ग़ाइबु थी वियो। कनीज़ुनि खे बि ॾाढो ॾुखु थियो त केॾी भेण ज़ालिम आहे, पाण में हुते चवणु लॻी त केॾी भेण ज़ालिम आहे, हिन खे अहसासु नथो थिए जो एॾो भेण खे सज़ा ॾिनी अथई। हसन राति ताईं इंतज़ारु कयो, राति थी, चङी राति थी, हिन छा कयो, ज़ाल खे उथारी। ज़ाल खे उथारी ऐं पंहिंजो वॾो पुटु जेको होसि उनखे हंज में विहारे। हंज में खईं ऐं नंढो पुटु माईअ पंहिंजे हथ में पकड़ियो। नंढो पुटु ज़ाल खे चई त हल त हल। हे आस्ते आस्ते हे महल मां निकिता। अलाह साईं सणाई कयनि, कंहिंजी बि हिननि ते नज़र न पई। ऊंदहि हुई, कंहिंजी बि हिननि ते नज़र न पई। हे महल मां निकिता, अची उन दरवाज़े ते पहुता जंहिंमें हीअ राणी रहंदी। ऐं उतां हिननि खे ॿाहिरि निकिरणो, पर उन दर खे हिननि ॾिठो त तालो लॻो पियो। हसन चयो त भला हाणे हे कमु त ॾाढो ॾुखियो थी वियो, ॿियो त सॼो मां बंदोबस्तु कयो, पर हे त मां ख़्यालु ई न कयो।
हाणे हेॾो बि निकिरी आया आहियूं ऐं सोजरो थींदो त पकड़िजी पवंदासीं। हाणे छा कयूं? ॿई परेशान, वरी हाणे ॿई ते चुपड़ी करे पी रहिया। हे चुप कयूं बीठा हुजनि त कंहिं इन जे कननि ते आवाज़ु आयो, कंहिं ॿाहिरां आवाज़ु ॾिनो। आवाज़ु आयो त शहज़ादीअ जो नालो वठी मिनार निसा ऐं उन जा मुड़ुस हसन, जेसि ताईं तव्हां मुंहिंजो चवणु न कंदव त मां दरवाज़ो न खोलींदुसि। अड़े केरु आहे? चुप थी विया। कीअं ख़बर पई हिनखे त असां हीअ अञा इन ई में हुजनि? वरी आवाज़ु आयो त चुप छो आहियो? जवाबु ॾियो। इते हिन सुञातो त हीअ आवाज़ु आहे हुन पोड़ीअ जो। पोड़ी पइजी ॻाल्हाए। हसन चयसि ॿुधाए, जेको तुंहिंजो हुकुम आहे तूं चयो, मां मञण जे लाइ तयारु आहियां, पर पहिरियों दर त खोल। हीउ टाइम न आहे हिन महिल जो वेही बहस कयूं या ॻाल्हियूं वेही कयूं। पोड़ीअ चयसि त मां दर तेसि ताईं न खोलींदसि जेसि ताईं तूं कसम न खणंदे त तूं मूंखे पाण सां गॾु वठी हलंदे। मां हिन ज़ालिम राणी वटि न रहंदसि, छो जो जेका तव्हांजी हालति थी आहे न, तव्हांजे वञण खां पोइ मूंसां बि उहा ई हालति थींदी। तंहिंजे करे कसम खणो मूंखे पाण सां गॾु जे वठी वञी त मां दरवाज़ो खोलियां। पोइ रस्ते में जेके मुसीबतूं आयूं उन्हनि खे बि मुंहुं पई ॾींदसि। बाक़ी न त हीअ हर वक़्तु मुंहिंजी बेइज़ती पई थी करे ऐं तव्हांजे करे मुंहिंजे पोयां पइजी वई आहे, मूंखे पई थी तकलीफ़ हूंदी। हिन ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि कसम खणी चयसि त वाइदो आहे असां तोखे पाण सां गॾु वठी हलंदासीं। हिननि जो कसम खणी हिनखे चयो त असां तोखे पाण सां गॾु वठी हलंदासीं। त हुन दर खोलियो, ॿई ॿाहिरि निकिता। ॾिठनि त पोड़ी हिकिड़े जानवर ते चढ़ियल ई। पोड़ी हिननि खे चयो त तव्हां मुंहिंजे पोयां अचो, कंहिं ॻाल्हि खां डिॼो न। थोरो घणो जादू हाणे मूंखे बि ॾांहुं अचे थो, उन मां घटि में घटि जेको जादू आहे न, उहो इहो आहे त मां हिन सॼे शहर खे संड्र करे सघां थो। ऐं जेके बि हिन में औरतूं आहिनि न, मां जादूअ जे ज़ोर ते मच्छूं करे छॾींदा। सिज उभरण खां अॻु में इहो सॼो थी वेंदो। पर मूंखे हिन जे पीउ खां ॾिठो थिए। ॿियो हिन जूं भेनर जेके आहिनि, ॿियूं जेके भेनर अथसि, उहे हिन जहिड़ियूं न आहिनि। उन जे करे बि मां चवां थी त जेकर न कयां। तंहिंजे करे हाणे हलो। हे थोरो अॻिते हलिया। हसन खे ॾंडो त हुयो। हसन ॾंडो हयूं ज़मीन ते। ज़मीन ते जो ॾंडो हईं त ज़मीन फाटी पई। ज़मीन फाटी, उन मां 10 वॾा हिकिड़ा देव निकिता। उन्हनि जा पेर ज़मीन में फाथल हुआ। पेर ईअं सम्झो ज़मीन में एॾा ताक़तवर हुया जो ज़मीन में हेठि फाथल आहिनि। ऐं हुननि जा मथा जेके हुया ईअं सम्झो ककरनि सां पिया लॻनि, एॾा वॾा हुआ। हसन जे अॻियां उन्हनि 3 दफ़ा झुकी सलाम कयो ऐं यक ज़बान थी हसन खे चइनि त असांजा आका, असांजा हाकिम, असां हाज़ुर आहियूं तुंहिंजो हर हुकुम मञण जे लाइ, हर हुकुम पूरो करण जे लाइ। तूं जे चईं त असां समुंड खे सुकाए छॾियूं, जबलनि खे हिकु जॻह खां ॿी जॻह ते कयूं। हसन ॾिठो त वॾा ताक़तवर हुया। हसन हिननि खां चयो त पहिरियों त तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजा नाला छा आहिनि, कहिड़नि क़बीलनि खां तव्हां आहियो। हुननि झुकी ऐं हसन खे चयो त असां 7 बादशाह आहियूं। 7 बादशाह आहियूं। असां मां हर हिकु जिन, शैतान ऐं देवनि जे 7 क़बीलनि ते हुकूमत कंदो आहे। माना ईअं सम्झो त असां 7 बादशाहनि जे मातहत जिननि, शैताननि ऐं देवनि जा 49 क़बीला आहिनि। उन्हनि में उॾामण वारा बि आहिनि, ज़मीन में हेठि हलण वारा बि आहिनि,
जबलनि, झंगनि, ॿेटनि ऐं समुंडनि में रहण वारा बि आहिनि। मतिलबु लातइदाद असां वटि देव आहिनि। तूं जेको हुकुम ॾींदे ईअं सम्झ असां तुंहिंजा नौकर ऐं ग़ुलाम। जंहिंजे कब्ज़े में हीउ ॾंडो हूंदो न, ईअं सम्झ त उहो असांजे सिरनि जो मालिक आहे। असां उन जा फ़रमान बरदार आहियूं। असां उन सां का चूं चुरा न कंदासीं। हसन ॿुधे पियो, हसन जी ज़ाल ॿुधे पई, पोड़ी ॿुधे पई, आथत थियुनि। हसन चवनि त पहिरियों त तव्हां मूंखे पंहिंजे कबीलनि सां, पंहिंजे लश्करनि सां मिलायो। हुन चवनि त असां तव्हांखे खणी पंहिंजे साथियुनि सां मिलायूं, पंहिंजे कबीलनि सां मिलायूं, पर असांखे भउ थो थिए छो जो उहे तमामु घणा आहिनि। उन्हनि जूं सूरतूं बि मुख़्तलिफ़ आहिनि, रंग बि मुख़्तलिफ़ अथनि, जिसामत बि हर हिक जो मतिलबु मुख़्तलिफ़ आहे। कुझु अहिड़ा आहिनि जेके असां खां वॾा आहिनि, कुझु असां जहिड़ा आहिनि, के मुंडियुनि सां आहिनि, के बिना मुंडियुनि जे आहिनि, किन जी शिकिल वहशी जानवरनि जहिड़ी आहे, दरिंदनि जहिड़ी आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो त असां तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासीं। पर असां त इहो था चऊं त तव्हां असांखे जो घुरायो आहे, पहिरियों त असांखे इहो ॿुधायो त तव्हांखे खपे छा, तव्हांजो हुकुम छा आहे। हसन चयो त मां थो चाहियां त तव्हां मूंखे ऐं मुंहिंजी ज़ाल खे ऐं हिन पोड़ीअ खे बगदाद वठी हलो। हिन जो इहो चयो त हुन जिननि कंधु हेठि कयो, कंधु हेठि कयो, चुप थी विया। हसन चवनि छो जवाबु नथा ॾियो। हिननि हिकु ज़बान थी 7 ॼणनि हिन खे चयो त असांजा आका, असांजा हाकिम, असां हज़रत सुलेमान जे ज़माने जा आहियूं। उन असांखे कसम ॾिनो हो त असां कंहिं बि इंसान खे पाण ते सुवारु न कंदासीं। सो उन कसम जे करे असां अॼु ॾींहं ताईं कंहिं इंसान खे पंहिंजे कंधनि ते न विहारियो, न पुठीअ ते। बाक़ी हा, तव्हांखे पहचान उन जे लाइ इहो आहे त असां जिन्हनि जा घोड़ा था आणियूं, उहे तव्हांखे पंहिंजे वतन पहुचायूं। बाक़ी असांजो कसम खयल आहे, उन जे करे असां तव्हांखे खणी कोन सघंदासीं। बाक़ी तव्हांखे पहचान, सो उन्हनि जे लाइ असां घोड़ा था खणायूं। हसन पुछनि भला ॾियो ख़बर हितां बगदाद पंधु केतिरो आहे, केतिरो परे आहे। हिननि चयो त तेज़ रफ़्तार जेकॾहिं न को घोड़े सुवार हुजे त बि 7 साल लॻनि पंध में, एॾो पंधु परे आहे। हसन पुछनि पोइ मां भला साल में हिते कीअं पहुतुसि। चई बसि तोसां का सणाई थी हूंदी, छो जो हिनखे पोड़ी वठी आई। बसि का ख़ुदा तोसां सणाई कई, को नेक माण्हू तोखे मिलिया हूंदा, न त तूं हिन मुल्क में न पहुची सघीं। हसन खे ॾाढो तइजब आहे त बिना 7 सालनि जो पंधु मां साल में कयो। ठीकु आहे, हसन चवनि त भला तव्हां जेके घोड़ा था घुरायो, उन्हनि ते न तव्हां मूंखे जेकॾहिं सुवार करायो त उहे असांखे केतिरनि ॾींहंनि में बगदाद पहुचाईंदा। हिननि चयो त साईं उहे तव्हांखे साल खां घटि अरसे में पहुचाईंदा, साल खां अॻु। पर इहो अथव त रस्ते में तकलीफ़ूं ॾाढियूं ईंदव, सख़्तियूं ईंदव, ख़तरा थींदव। तव्हांखे ख़बर आहे त हे जज़ीरा सभु जिन्हनि जादूगरनि शैताननि जा आहिनि। असांखे त इहो भउ आहे त इन जज़ीरनि वारनि मां तव्हांखे को नुक़सानु न पहुचे इन हितां टपंदे। या थी सघे थो त हिन राणीअ जो पीउ, उन खे ख़बर पए, उन जा जादूगर अचनि, उहे असां सां विड़ी तव्हांखे असां खां खसे वञनि।
छो जो तूं अकेलो हुजी हा त असां लाइ को मसइलो कोन हो, पर हे मलक अकबर जी धीउ आहे, ज़ाहिर आहे उनखे बि ख़बर पवंदी। पर बसि तव्हां परवाह न कयो, खुटका आहिनि, पर जंहिं रब साईं तव्हांखे हिन ॿेटनि ते पहुचायो आहे न, उहो ई रब तव्हांखे पंहिंजे मुल्क पहुचाईंदो, अनकरीब तव्हां पंहिंजे मुल्क पहुचाईंदो। ईअं सम्झ जेसि ताईं तव्हां पंहिंजे वतन न पहुचंदव न त असां तव्हां सां गॾु हूंदासीं। ठीकु आहे, घोड़ा आणियो। उन्हनि पंहिंजा पेर ज़मीन ते सटिया, जीअं पेर ज़मीन ते सटियनि त ज़मीन फाटी पई ऐं 7 ई ॼणा उन में अंदरि हलिया पिया। हीअ ॾिसनि पिया, हसन हिन जी ज़ाल ॾिसनि पिया। थोरी देरि गुज़री त उतां ज़मीन मां 3 घोड़ा निकिता, संजल बाक़ाइदे, लगाम लॻल, ऐं हर घोड़े में खे ॿ थेलियूं हुजनि कंध में लटकियल, हिकिड़े में पाणी भरियल, ॿिए में खाधो। हिननि जे अॻियां घोड़ा पेश कयनि, हिकिड़े ते हसन चढ़ियो, हिकिड़ो छोकिरो पाण सां गॾु खईं, ॿी ते पंहिंजी ज़ाल विहारियईं, ॿियो छोकिरो पाण सां उन विहारियो, 3 ते पोड़ी वेठी। घोड़ा हलिया, राति हुई, घोड़ा हलिया, हल हलां सुबुह थियो, जबल साम्हूं जबलनि जो रुख कयनि, हलंदा अचनि, हिकिड़ो वॾो जबल ॾिठुनि, वॾो जबल हुजे डिघो। हिन ॾिठो हुन जबल मां हिकिड़ो धूओं पियो निकिरे जेको मथे आसमान ते पियो। हसन अलाह खे बि यादि करे अलाह खे ॿाॾाए पियो, हलंदो बि हले पियो। निकिरणो त हुयो, ड्रिज बि थिएसि पियो, पर निकिरणो बि हुयो। जीअं जीअं वेझो पहुता त हीअ कारह पई थिए, हिनखे नज़र पई अचे। जेॾी महिल उते वेझो पहुता त हिननि ॾिठो त उहो हिकिड़ो वॾो देव, जेको हिननि खे जबल ॾिसण में पियो, उहो हिकिड़ो वॾो देव हो। उन जी इहो जेको मथो हुयो देव जो, उहो वॾे हिकिड़े गुंबज़ जेॾो मथो हुजेसि, ॾंद हुनजा नेज़े वांगुरु हुजनि, वॾा नेज़नि जहिड़ा। मतिलबु जेको जबल जेॾो पियो ॾिसिजे, हर उज़ो हुनजो वॾो हुयो, हर उज़ो हुनजो वॾो हुयो। जेॾी महिल उन देव जे साम्हूं पहुता, हसन झुकी उनखे सलाम कयो, हसन हुनखे झुकी सलाम कयो। देव चयसि त इहे हसन मूंखां ड्रिजूं न, मूंखां ड्रिजूं न, मां हितां जो बादशाह आहियां, हे पहिरियों ॿेट आहे जिथां तूं निकिरींदो, मां पाण मुस्लमान आहियां, मूंखे बि तुंहिंजी ख़बर पई त तूं हिते आयो हुई, वरी इहा बि ख़बर पई त तूं हितां निकिरींदो। सो मां चाहियां थो त तुंहिंजी रहबरी कयां, तुंहिंजी मदद कयां, जीअं तूं हिन जज़ीरत मां निकिर। मूंसां मसइलो इहो आहे जो मां सिर्फ़ु राति जो ॾिसंदो आहियां, मूंखां तूं परेशान न थी, मां बि मुस्लमान आहियां। हसन खे इहा जो आथत ॾिनो त हसन ॾाढो ख़ुशि थियो। हसन हिनखे दुआऊं कयूं। हसन चयसि ठीकु आहे, हलो असां सां। देव हिननि जे अॻियां ॻाल्हाईंदा पिया हलनि, कचहरियूं कंदा पिया हलनि, भोग ठका कंदा पिया हलनि। माना हे सॼी राति वरी हलिया। ॾींहुं थियो, थेलियूं हिननि खे घोड़नि में लॻल हुयूं, उन्हनि मां खाधो बि कढियुनि, पाणी बि कढियुनि, खाई पी वरी हलिया। देव हिननि जे अॻियां हलंदा हलंदा महीनो पूरो हिननि खे थी वियो, महीनो पूरो हिननि खे थियो, 30 ॾींहं पूरा थिया। 31 ॾींहं ते हिननि खे इहे धूड़ दुधड़ो ॾामंदी नज़र आई।
हसन थोड़ो मिड़ई घबराइजी, थोड़ो घबराइजी वियो, मुंहुं लही वियुसि। पोड़ीअ हिन खे चयो त भाउ मूंखे लॻे थो त लश्कर हिननि जो अची वियो आहे, ख़बर पइजी वई आहे हिननि खे, ऐं थी सघे थो त असां गिरफ़्तार न थी वियो। हे पोयां असांजे उन्हनि खे ख़बर पइजी वई, इहे अची पहुता त हसन चयो पोइ हाणे छा कयूं? पोड़ी चयसि त डंडो जो अथई, डंडो बाक़ी कहिड़े कम जो आहे, हाणे ज़मीन ते। जीअं हसन डंडो हयो त 7 वरी साॻा देव हसन जे साम्हूं आया। उहे जीअं निकिता त हसन खे पहिरियों इहो चवनि त तव्हां घबरायो न, तव्हां डिॼो न, डिॼण जी का ज़रूरत न आहे। हसन चवनि त हीउ लश्कर अची पहुतो आहे, तव्हांखे इन जे लाइ घुरायो अथमि, छा था कयो? हुननि चयसि त तूं पंहिंजी ज़ाल ॿार ऐं पोड़ी जेका अथई मथे जबल ते चढ़ी वञि, असां हिन लश्कर सां पाण ई मुंहुं ॾींदासीं, तूं परेशान न थी। छो जो असांखे ख़बर आहे त तव्हां मज़लूम आहियो, असां हाणे तव्हांजी मदद कंदासीं। हे ज़ालिम आहिनि, तव्हांजी मदद कंदासीं, तव्हां मथे चढ़ी वञो, लश्कर सां मुंहुं असां था ॾियूं, लश्कर जी तव्हां परवाह न कयो। हसन हिन जी ज़ाल ॿार पोड़ी उहे घोड़नि तां लथा मथे जबल ते चढ़ण जे लाइ। एतिरे में राणी बची पहुती, हिन जी भेण, जंहिं वटां भॼी निकिता, वॾे लश्कर सां अची पहुती। वॾो लश्कर अची हिननि जे साम्हूं, लश्कर सफ़ूं बची, लड़ाई शुरू थी वई। हे हसन जा जेके 7 देव हुया, इन्हनि जे मुंहं मां रुगो बाहि जा शोला पिया निकिरनि, हो तलवारुनि सां पिया विढ़नि। पे हली तां त राति थी वई, लड़ाई हलंदी, राति थी, ॿई लश्कर वरी अलॻि अलॻि थी। सतई देव वरी आया हसन वटि। हसन पुछनि ॾियो ख़बर छा थियो मुक़ाबले जो? हिननि चयसि त वधि में वधि असां सां हे 3 ॾींहं विड़ी सघनि था, 3 ॾींहंनि खां वधीक हिननि खे वेहण जी असां सां ताक़त ई न आहे। ईअं सम्झो अॼु बि असांजो ई पलड़ो भारी हो, असां 2000 हिननि जा क़ैदी पकड़िया आहिनि, एतिरा ई हिननि जा माण्हू मारिया अथऊं, तव्हां परेशान न थियो। हिननि खे इहो चई ऐं देव हिननि खां विया हलिया। देवनि चयोसि तव्हां हाणे हिते राति रहो, तव्हां परेशान न थियो। हे सॼी राति ॿाहिरी ॿारियूं वेठा हुजनि। सुबुह थियो, वरी जंग शुरू थी, वरी तव्हां त सॼो ॾींहुं जंग हलंदे हलंदे वरी राति थी वई। पर अॼु राणीअ जी लश्कर में भाॼ पइजी वई, अॼु राणीअ जे लश्कर में भाॼ पइजी वई, भॼण लॻा, चङो हिसो हिननि जो मारिजी वियो। एतिरे क़दुरु जो राणी पाण बि गिरफ़्तार थी वई, हुन जा वॾा वॾा अमीर उहे बि गिरफ़्तार थी विया। सुबुह जो 7 ई देव बादशाह जेके हिन जा ईअं सम्झो त ग़ुलाम हुया, ॾंडे जे करे हसन जे लाइ हिकिड़ो हुननि तख़्तु लॻायो, वॾो हिकिड़ो आलीशान तख़्तु लॻाए हसन खे वठी ऐं उन तख़्त ते वेहारियो। पासे में हिकिड़ो नंढो तख़्तु रखियुनि, उन ते हिन जी ज़ाल खे वेहारियो। सॼो आज जो ठहियलु, हीरा जवाहर लॻल हुजनि, सॼो आज जो ठहियलु। हसन बि वेठो, हसन जी ज़ाल बि वेठी।
वरी टियों तख़्त रखियो न, उन ते हुननि पोड़ी खे विहारियो। हाणे ही टई तख़्तनि ते वेठा हुजनि, हिन टिनी खे तख़्तनि ते वेहारे हाणे हिननि जे साम्हूं क़ैदियुनि खे पेश कनि। क़ैदी पेश कयनि हिननि जे साम्हूं। उहा साॻी राणी जिन हिन सां ज़ुल्म कया, उहा राणी बि क़ैदियुनि में। राणी जूं ॿाहूं ॿधल हुजनि, पेरनि में ज़ंजीर पियल हुजनि। पोड़ी जीअं ॾिठुसि, पोड़ीअ चयसि त ओ ज़ालिम, तुंहिंजी सज़ा बराबरि इहा हुजणु खपे। तुंहिंजी सज़ा इहा हुजणु खपे, पर अञा वधीक तुंहिंजी सज़ा हुजणु खपे। तुंहिंजी सज़ा अञा वधीक हुजणु खपे। तूं लाइक़ु इन जी, तूं लाइक़ु इन जी। तो पंहिंजी भेण सां इहो कयो, मूं सां इहो कई। तुंहिंजी भेण कहिड़ो ॾोह कयो, तुंहिंजी भेण शादी कई। पर पोड़ी मतिलबु सफ़ा ई मछरियल हुजेसि। हसन पोड़ी खे थधो कयो। हसन हुकुम ॾिनो त जेके क़ैदी आहिनि सभिनी क़ैदियुनि खे क़तलु कयो। पोड़ीअ बि दाह करे चयो त हिकिड़ो बि न बचाइजो। शहज़ादी ॾिठो, हसन जी ज़ाल ॾिठो त मुंहिंजी भेण ॿधी पई आहे, पेरनि में ज़ंजीर अथसि। हिन भेण खे इन हाल में ॾिठो त हिनखे तोड़े भेण सां हिन जी भेण हिन सां एॾियूं ज़्यातियूं कयूं, ज़ुल्म कया हुआ। पर पोइ बि हिन भेण खे जो इन हाल में ॾिठो त हिनखे ॾाढो ॾुखु थियो, अखियुनि में पाणी अची। हिन जी भेण हिन खे ॾिसी, जेका राणी हुई, हिन जे अॻियां आई, अची हिन जे अॻियां ॿई हथ जीअं ॿाहूं ॿधियूं, हथ ॿधी ऐं बीह रही। भेण जो इहो हाल ॾिठो त हिनखे ॾाढो, हिन जी दिलि नरम थी ऐं हिनखे ॾाढो ॾुखु थियो। शहज़ादीअ पंहिंजे मुड़ुस हसन खे पुछियो त ॾे ख़बर, मुंहिंजी भेण खे तूं कहिड़ी सज़ा ॾियणु थो चाहीं? हिन महिल हीअ तुंहिंजे कब्ज़े में आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, तोसां हिन का बुराई न कई आहे जो तूं हिनखे सज़ा ॾे। मूंसां ज़्यादती कई अथई। हसन चयसि इहो घटि आहे, जे हिन तोसां हालत छा कई आहे? हिन चयसि त मूंसां जे कई अथई न, त ईअं सम्झो हीअ मजबूरी। हीअ मजबूरी, छो जो हिनखे मुंहिंजे पीउ चयो। हसन चयसि पोइ भला तुंहिंजी मर्ज़ी, जेको तूं चयो त मां उहो कयां। चई हा जे हा। शहज़ादी हुकुम ॾिनो त सभु क़ैदी आज़ादु कयो, भेण समेत। हिन जी भेण जा ज़ंजीर खोलाई, भेण जा ज़ंजीर खोलाए ऐं हिन उथी भेण खे भाकुर पाता। भेण खे भाकुर पातई त हाणे ॿई भेनर रोअणु लॻियूं। चङी देरि पाण में ॿई भाकुर पायूं रोअनि पियूं। राणी जेका आई पंहिंजी भेण खे पई चए त मां तोसां तमामु घणो ग़लति हलियसि, मूंखे माफ़ी ॾे। हुन चयसि बसि अदी मुंहिंजे तक़दीर में ईअं लिखियलु हो, तो जे कयो मूंसां त इहो ईअं सम्झ मुंहिंजे तक़दीर में लिखियलु। भेण खे ॿांह खां वठी तख़्त ते विहारे। हिन पोड़ीअ सां बि हिन जो ठाह करायो। पोड़ी जो नाराज़ त पोड़ीअ सां बि ठाह करायो। चईसि हिनखे माफ़ु कर। मां बि माफ़ु कयोमांसि, तूं बि माफ़ु कर। उन खां पोइ हसन देवनि जे लश्कर खे इजाज़त ॾिनी त हाणे तव्हां भले वञो, तव्हांखे उन्हनि जो शुक्रियो अदा कई त तव्हांखे शाबस आहे, मतिलबु जो तव्हां हेॾे वॾे लश्कर सां विड़िया हो, शिकस्त ॾिनी अथव। हे ॿई भेनर पाण में ॻाल्हाइनि पियूं, कचहरी वेठियूं पियूं कनि, हिक ॿिए जा खे ॾुख सूर वेठियूं पियूं ॿुधाइनि। हसन जो हुनखे किसो ॿुधाई त हसन केॾियूं तकलीफ़ूं कयूं। चई दादी तूं जो न मूंखे हिन जे करे हेॾियूं सज़ाऊं ॾिनियूं, त तूं हिन माण्हूअ जूं क़ुर्बानियूं बि त ॾिस न।
हेड़ा कम केरु करे सघंदो, हेड़नि ॿेटनि ते केरु अची सघंदो। बसि ईअं सम्झो त का ख़ुदा जी हिन सां मदद गॾु हुई जो एॾियूं तकलीफ़ूं करे असांजे मुल्क आयो, उतां मूंखे छॾायईं, हेॾो तव्हांजे लश्कर सां मुक़ाबिलो कयईं, तो जहिड़ी ताक़तवर उहा गिरफ़्तार थी। तूं अञा मूं ते काविड़जें थी त तो अहिड़े सां शादी छो कई? भेण लॼी पई थिए। सिज निकितो, हिक ॿिए खां मोकिलाइनि। हसन वरी ज़मीन ते डंडो हंयो, वरी साॻा देव अची पहुता। देवनि चयो त ॾे ख़बर छा हुकुम आहे?